अस्सलाम वालेकुम। मां आहियां अवां जो आवाज़ सोशल मीडिया न्यूज़ में ख़ुश आमदीद। मां अवां खे आम ख़बर खां आगाह कंदो हलां त सखर पनवाकिल में 3 ॾींहं अॻु ज़्यादतीअ बैदि बेदर्दी सां क़तल कयल नींगर आफ़ाक़ वाघो जे वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे सूबाई अॻुवाण पंहिंजे वफ़द सां गॾु आफ़ाक़ वाघो जे तॾे ते पहुतो ऐं नींगर जे वालिद प्रोफेसर एहसानल्ला वाघो सां ताज़ियत कई। मां अवां खे इहो बि ॿुधाईंदो हलां त असां 3 ॾींहं अॻु पनवाकिल में मुबीना ज़्यादतीअ बैदि बेदर्दी सां क़तल कयल 14 सालनि जा मासूम बालक आफ़ाक़ अहमद वाघो जे वारसनि सां गॾु हाजी जलालुद्दीन वाघो में ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। इन ॾिस में अॼु पाकिस्तान मुस्लिम लीग जे सिले सखर जे सूबाई अॻुवाण सैयद शफ़क़त अली शाह पंहिंजे वफ़द फ़कीर इनायतुल्ला बोडो, फ़कीर यासीन जूणेजो, फ़कीर हयात मंगरियो ऐं मक़तूल नींगर जे वालिद प्रोफेसर एहसानल्ला वाघो, अमजद वाघो ऐं बिरादरीअ सां ताज़ियत कंदे ऐं भरपूर सहकार जी ख़ातिरी कराई। जी सर।